कंडियारो शहर समेत भरपासे में 3 ॾींहं जी लगातार मींहुं तबाही मचाए छॾी। ॿिनि धारदार वाक़िअनि में 2 ॻोठाणा फोत। कंडियारो शहर में केतिराई घर किरी पिया। बरसात सबबि भर वारे इलाइक़े कमालदेरो में भिति किरण सबबि हिकु ॼणो दॿिजी फोत, जॾहिं त केतिराई घर पट थी विया। कमालदेरो जे कचे वारे इलाइक़े ॻोठ बचल सामटियो में घर जी भिति किरण सबबि 40 वरहनि जो वज़ीर सामटियो दॿिजी फोत थी वियो, जॾहिं त शहर भरिसां क़ौमी शहर वटि माल जे वाड़े ते कमु कंदड़ ठरी मीरवा वासी पोहरत सूमर लाशारी माल जी लांढी किरण सबबि मथे में धकु लॻण करे फोत थी वियो। ॿिए पासे कमालदेरो लेटन मंगरिया आंदल घांगरो में 2 ॾींहं खां हलंदड़ बरसात सबबि केतिराई घर किरी पट थी विया। ॻोठ शेरखान खोसो में ऐं चौधारी पाणी भीजी वञण करे शहर सां राब्ता कटिजी चुका आहिनि। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।